बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां सियाल हयात। अॼु तव्हांजी ख़िदमत में शाह साईं जा हिकिड़ा ॿ बैत पेश करणु चाहियां थो ऐं मुख़्तसिर उन्हनि जी सम्झाणी। ही ॿई बैत पढ़ण जे हवाले सां आहिनि, इल्मु हासिलु करण वारनि जे लाइ आहिनि त इल्मु कीअं हासिलु कजे। छो जो अॼु जंहिं दौर में पाण रहूं था उन में प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटी ताईं जेको असांजो तालीमी सिरिश्तो आहे उन में कंहिं बि माण्हूअ खां तव्हां पुछंदव, उहो पढ़ियो लिखियो हुजे या अणपढ़ियो हुजे, समाज जे कहिड़े बि तबिके सां तालुक़ रखंदड़ माण्हू खां तव्हां अॼु पुछंदव त तव्हांखे चवंदो त असांजो तालीमी मयार बहितर नाहे। तालीमी सिस्टम मां, तालीमी मयार मां, तालीमी आदाब मां, क़ाबिलियतुनि मां, सलाहियतुनि मां जेको असांजो ॿारु पढ़े थो, उहो कहिड़ी बि लेवल जो पढ़ण वारो आहे, उन मां असांजो समाज मुतमइन न आहे। ख़ुदि असां उस्ताद बि मुतमइन न आहियूं त समाज जा उन जा जेके ॿार जो वालदेन आहे उहो बि मुतमइन न आहे। पर जेकी ॿार असांजा वॾे लेवल ते पढ़ी वञनि था उहे ख़ुदि बि माना इन ॻाल्हि जो इक़रार कनि था त असांजी तालीम उहा तालीम न आहे जेका तालीम हुअणु घुरिजे, जेका तालीम हिन दौर जी ज़रूरत आहे, जंहिं दौर में दुनिया आर्टिफिशियल इंटेलिजेंस ॾांहुं वञे पई, जंहिं दौर में दुनिया ग्लोबल विलेज आहे, जंहिं दौर में फिंगर टिप्स ते वेही माण्हू पूरी दुनिया सां कॉम्पीट करे थो, उन दौर में असांजो ॿारु प्राइमरी खां वठी यूनिवर्सिटियुनि ताईं उन लेवल में जेको आहे सो चंद ॿार आहिनि, सफ़ा मायूसी न आहे, पर अक्सरियत मेजॉरिटी खे ॻणिबो आहे त असांजो तालीमी सिस्टम उन सां मीट नथो करे या उन जी बराबरी नथो करे, या ईअं खणी चइजे त असां सेटिस्फाई न आहियूं, मुतमइन न आहियूं। उन खे मां जॾहिं शाह साईं जे बैतनि जे तनाज़र में ॾिठो त ईअं छो आहे त हिकिड़ो बैत शाह साईं जो आहे, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। त अॼु जेको असांजो पढ़ंदड़ आहे उहो इन बैत ते फिट आहे त पढ़ियो था पढ़नि। स्कूल में प्राइमरी खां वठी हर सतह तां तव्हां वेंदो, सब्जेक्टनि जो अंबार आहे, किताबनि जो अंबार आहे, चैप्टरनि जो अंबार आहे, लेसननि जो अंबार आहे। तव्हां ॿार खे सिंधी बि पढ़णी आहे, ॿार खे उर्दू बि पढ़णी आहे, ॿार खे इंग्लिश बि पढ़णी आहे, साइंस बि सम्झणी आहे, सोशल स्टडी बि पढ़णी आहे, इस्लामियात बि पढ़णी आहे, ऐं अहिड़े तरीक़े सां माना वरी ड्राइंग बि करणी आहे। इहे मुख़्तलिफ़ जेके आहिनि सब्जेक्ट आहिनि, ॿारु पियो थो पढ़े, प्राइमरी में पढ़ियो आहे, हाई स्कूल में पढ़ियो आहे, मिडिल में पढ़ियो आहे, कॉलेज में पढ़ियो आहे, यूनिवर्सिटी में पढ़ियो आहे, त पियो थो पढ़े, पढ़ियो था पढ़नि। जंहिं बि क्लास में तव्हां वेंदो, 6हीं में वञो, 7हीं में वञो, 8हीं में वञो, त पीरियडनि मथां पीरियड चेंज था थियनि पिया, सबक़नि मथां सबक़ मिलनि था पिया, टीचर पुठियां टीचर अचे थो पियो, हर कोई पंहिंजो पंहिंजो पीरियड वठे थो पियो, पढ़ियो था पढ़नि। पर कढ़नि कीन कुलूब में, जंहिं बि सब्जेक्ट जो जॾहिं बि इंस्पेक्शन असां वटि थिए थी, फॉर्मेलिटी थिए थी, बुक चेक थियनि था, 2 सवाल सरासरी हिकिड़ा रटियल सवाल कयो हलिया वञनि था, जेको असां ॿार खे ॾिनो आहे उहो ॿारु करे नथो सघे। एबिलिटी ॿार में उन सां स्किल्स जेके आहिनि ॿार जूं डेवलप थियनि ई कोन थियूं। छो त असां ॿार खे पढ़ायूं था, असां जेको बि टीचर सब्जेक्ट वठे थो उहो बि सिर्फ़ु इहो ई चवे थो त बाबा मुंहिंजो सब्जेक्ट आहे पढ़ो, ऐं उन खे इन ड्रोड़ में आहे हर टीचर त मूंखे वधि खां वधि चैप्टर करणा आहिनि, मूंखां वधि खां वधि लेसन्स पूरा करणा आहिनि, ताकी ॿिए जे भर वारे क्लास खां मुंहिंजा सब्जेक्ट अॻिते थियलु हुजे, मुंहिंजी एक्सरसाइज़ थियलु हुजे। ॿार खे उहा अचे या न अचे, ॿार खे वर्ड्स मीनिंग अचनि या न अचनि, ॿार खे उन्हनि जो ग्रामेटिकल स्ट्रक्चर अचे न अचे, पर अॻिते हलणो आहे। ऐं उन खां सवाइ मिसाल असां साइंस पढ़ाए वियासीं, ॿार खे उन्हनि शयुनि जी ख़बर ई कोन्हे का त साइंस असां छो पढ़ी आहे, इंग्लिश असां छो पढ़ी आहे। असांजो ॿारु मैट्रिक ताईं पढ़ी थो अचे, इंटर ताईं पढ़ी थो अचे, पर इहे 10-12 साल मुसलसिल इंग्लिश जो रोज़ाना 2 पीरियड हलनि था, पर उहो इंग्लिश टॉकिंग खां परे आहे, स्पीकिंग उन वटि आहे ई कोन। जेका तव्हां हुनजे साम्हूं खां पैरा पढ़ो त उहा पैरा पढ़ी बि जेकॾहिं वेंदो त उनजी जेका कॉन्सेप्चुअल स्टडी आहे, उनजी अंडरस्टैंडिंग जेका आहे सा उहा आहे ई कान। रीज़न इहो आहे त जेके वालदेन आहिनि
उन्हनि ते बि तव्हां गौर कंदो त उन खे बि इहा ख़बर न आहे अॼु जेको मुंहिंजो ॿारु सुबुह जो वञे थो, सुभाणे मिसाल सूमरु आहे त जेतिरा बि ॿार आहिनि त या अंगारो आहे, अरबा आहे, ख़मीस, कहिड़े बि ॾींहं ते ॿारु वञे थो स्कूल में, उन वालदेन खे इहा ख़बर न हूंदी त अॼु मुंहिंजो ॿारु कहिड़े क्लास में वेही कहिड़ो सबक़ु वठंदो, कहिड़े सब्जेक्ट जो कहिड़ो टॉपिक अॼु पढ़ंदो, कल्ह कहिड़ो पढ़ियो हुअईं। उनखे बि इन सां सरोकार न आहे, हुनखे बि इन जी ख़बर कान्हे का, ऐं टीचर खे सिर्फ़ु पंहिंजा पूरा करणा आहिनि। पोइ सबबु इहो थो थिए त पढ़ियो था पढ़नि, पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में, क़ल्ब जे अंदरि उन में कढ़नि नथा। कढ़णु छा हूंदो आहे? असां ॾिसो हिकिड़ी चांहि ई पचायूं था त उन में खीर, खंडु, पती जेका विझूं था, सॼी ॻरी उन में कढ़ी टहिकी पची तयारु थिए थी, तॾहिं असां उनखे चांहि चऊं था। त ॿार खे तकलीफ़ ॾियण खां असांजा वालदेन बि मना आहिनि त ॿार खे तकलीफ़ न अचे। असांजी गवर्नमेंट जो बि अॼु फोकस आहे त ॿार खे तकलीफ़ काई बि न अचे, टीचर बि इन ते आहे त ॿार खे तकलीफ़ काई बि न अचे। तकलीफ़ न ॾियण मां मुराद इहा त आहे ई कान त ॿार खे तव्हां पढ़ाई में बि तकलीफ़ न ॾियो। भई पढ़ण जो कमु त हुनखे ॾियो न, कमु त हू ॿारु करे, हुन जेका आहे सा थोरो सख़्ती मां त गुज़रे न। जेसीं ताईं उन मां गोथरो न थींदो, जेसीं ताईं हुनखे ख़बर न हूंदी त हीउ टॉपिक मूंखे हेतिरनि ॾींहंनि में पूरो करिणो आहे, हीउ चैप्टर मूंखे हेतिरनि ॾींहंनि में पूरो करिणो आहे, हीउ मूंखे जेको आहे सम्झो प्रेज़ेंटेशन ॾियणी आहे, मूंखे हिन जी तयारी करणी आहे, मूंखे कुझु स्किल्स मूं में अचनि, मां कुझु ॻाल्हाइण जे क़ाबिल थियां, उहो कोन्हे को। पोइ बसि सिर्फ़ु पढ़ाईंदा, सबक़ु पूरा कराईंदा था वञूं पिया। सबक़ु हासिलु जेको छा थियो उन ते आहे कोन, सबक़ु पूरो थिए थो असां वटि, सबक़ु हासिलु कोन थो थिए। त पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में, यानी उन ते अमल कोन्हे को, उन ते सम्झ कान्हे का, उन जी स्टडी कान्हे का, उन ते वीचार कोन्हे को, उन ते गौर कोन्हे को, उन खे अमली ज़िंदगी में वरी इम्प्लीमेंट बि कोन थो थिए। पोइ नतीजो पाणा ॾोह चढ़नि, जीअं वर्क वराइनि वितिरा। इहो छा साईं चए थो? इहो त हू ॾोह था खणनि पिया। ॾोह कहिड़ा? हिकिड़ो त भई इल्मु तव्हां वटि इलाही अची वियो, पुछाणो त इल्म जो आहे, पुछाणो त अॻिते बि इल्म जो आहे, हिते बि इल्म जो आहे, जंहिं वटि जेतिरो आहे। छा साईं छो चयो त अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूं सां मूं पिरनि भोराई में भाल कया। त सभिनी ते त भोराई में भाल कोन थींदा, ॾाह बि जंहिं वटि हूंदी त उन खां पुछाणो बि थींदो। त असां वटि माना इहो जेको आहे त पाणा ॾोह चढ़नि, त उन ॿार ते जेको बि स्टडी करे थो, कहिड़ी बि लेवल जो हुजे, उहो जॾहिं घर मां स्कूल अचे थो, कॉलेज अचे थो, यूनिवर्सिटी अचे थो, त पोइ हिते उनजा पीसनि वालदेन महिनत कनि था, मज़दूरी कनि था, को रेढ़ो हलाए थो, को गॾु गाॾो हलाए थो, को दुकानु संभाले थो, को बनी करे थो, को मज़दूरी करे थो, को तगारी सिर ते खणे थो, को रोड ते मज़दूरी करे पचे थो, कढे थो, ऐं हू ॿारु थधी छांव में वेठो आहे, पर पढ़े कोन थो। त ज़ाहिर आहे उहो वालदेन जो बि ॾोहारी आहे, हिन समाज बि जूं उन में उमेदूं आहिनि, उन समाज जो बि ॾोहारी आहे। टीचर जेकर उनखे बार बार सम्झाइण जी करे थो ऐं नथो सम्झे त उन टीचर जो बि ॾोहारी आहे, ऐं उन ख़ुदाए बरतर बाला जो बि ॾोहारी आहे, जंहिं पैदा कयो इंसानियत ॾिनी आहे, पर असां उन रस्ते ते नथा हलूं। त जेतिरो इल्मु आहे ओतिरो पुछाणो आहे। त पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि, जीअं वर्क वराइनि वितिरा। जेतिरा घणा वर्क पढ़नि था, जेतिरियूं घणियूं डिग्रियूं वठनि था, जेतिरो घणो मुतालियो, जेतिरा घणा किताब, जेतिरा घणा दर्जा, ओतिरो घणो पुछाणो, ओतिरो घणो ॾोह, ओतिरो घणो गुनाह, जेकर उहो नथो अचे। इन जे ई भेट में शाह साईं जो ॿियो बैत आहे त पोइ छा करणु घुरिजे? अखर पढ़ अल्फ जो, वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार, पना पढ़ंदे केतिरा। अखर पढ़ अल्फ जो, याने हिकिड़ो ई अखर पर उनखे सम्झ। जीअं अल्फ जो हिकिड़ो अखर आहे त अलाह अल्फ सां शुरू थिए थो, मालिक अलाह, ख़ालिक अलाह, जियारींदड़ अलाह, मारींदड़ अलाह, तातींदड़ अलाह, पालींदड़ अलाह, ॾींदड़ अलाह, वठंदड़ अलाह, ख़ुशी उहो थो ॾे, ग़मी उहो थो ॾे, तक़दीर उहो थो ॾे, क़िस्मत उनजे हथु, मुक़दर उनजे हथु, जीअण उनजे हथु, मरण उनजे हथु, सभु कुझु उनजे हथु आहे। इबादत बि उनजी, वॾाई बि उनजी, अवल बि उहो, आख़िर बि उहो, सभु कुझु ख़ुदा खे सम्झणो आहे ऐं उन जे करे ई सजदो करणो आहे। त जेकॾहिं शाह साईं चए थो इन में त घणा किताब पढ़ण जे बजाए हिकिड़ो ई पढ़ो, त इन मां मुराद ईअं न आहे त को असांजो ॿारु न पढ़े, पर 8 यूनिट करण जे 10 यूनिट करण जे बजाए हिकिड़ो यूनिट कयो, पर उनखे सम्झो। ओतिरा सब्जेक्ट पढ़ो जेतिरा सम्झो, ओतिरो कोर्स पूरो कयो जेतिरो सम्झो, या वरी एतिरा फोकस थियो
त पंहिंजे टाइमली जेको तव्हांजो सिलेबस आहे उन मुताबिक़ पढ़ो। त मां सम्झां थो हीअ जेके 2 शेर आहिनि शाह साईं जा, इहे हर पढ़ण वारे ते लागू थियनि था। उन पढ़ण वारनि में मां बि शामिल आहियां, छो जो टीचर बि ख़ुदि शागिर्द आहे। मां बि शामिल आहियां, तव्हां बि शामिल आहियो, हीउ समाज बि शामिल आहे, शागिर्द बि शामिल आहे, उस्ताद बि शामिल आहे। उहो प्राइमरी जो हुजे, स्कूल जो हुजे, कॉलेज जो हुजे, यूनिवर्सिटी जो हुजे, कहिड़ी बि लेवल जो हुजे, पर पढ़ण वारे जे लाइ इहा लाज़मी आहे त हू जेतिरो पढ़े ओतिरो सम्झे ऐं अमल करे। इंशाअल्लाह वरी शाह साईं जे ॿियनि बैतनि जी सम्झाणी सां तव्हांजे साम्हूं हाज़ुर थींदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़ चवंदासीं ऐं इहो चवंदासीं त असांजो अदबी चैनल अदबी रंग ॾिसंदा रहो। ऐं जेकॾहिं असांजूं ॻाल्हियूं तव्हांखे पसंदि अचनि थियूं त पंहिंजा कमेंट्स, पंहिंजा लाइक ज़रूरु ॾिजो ऐं सब्सक्राइब कजो। ऐं इहा ई असांजी हिमत अफ़ज़ाई आहे। इंशाअल्लाह वरी ॿियनि बैतनि सां तव्हांजे हाज़ुर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।